वेलकम टू सालियापट एनसाइक्लोपीडिया। हाँ पाण 3.6 प्रॉब्लम कंदासीं एक्सरसाइज में। एक कार सकून वारी हालत का हले थी 20 सेकंडन का पोइ उनकी रफ्तार 108 किलोमीटर फी कलाक थी वने थी तो कार की तेजी छा हूंदी हू पाण के मालूम करनो। डेटा कलेक्ट कयूं। सकून वारी हालत में हले थी तो इनिशियल वेलोसिटी 0 थींदसि। घणनि सेकंडन में 108 थी वञेसि 20 सेकंडन में 20 सेकंड। ऐं फाइनल वेलोसिटी छा थी थिएसि VF 108 किलोमीटर पर आवर। मालूम छा करनो है तेज़ी मालूम करनी है जैसे पाण एक्सेलरेशन चवंदा। हाणे फार्मूले में पुट करण खां पहिरियों पाण ही जेको आहे किलोमीटर पर आवर में मिलियल आहे हिन खे मीटर पर सेकंड में कन्वर्ट करे वठो। VF 108 ज़रबिया हाँ किलोमीटर में आ तो पाण 1000 से मल्टीप्लाई कंदासीं ऐं आवर में आ तो पाण 3600 से वंड कंदासीं। छो जो एक कलाक में घणा सेकंड हूंदा 3600। ही ॿ बुड़ियूं पाण में कटिजी वयूं। 36 जो खोड़ो 108 ते घणे भेरे लॻो 3 भेरे ऐं 3 खे ज़रब कंदासीं 10 सां त जवाबु ईंदो 3 मीटर पर सेकंड ही पांजी फाइनल वेलोसिटी है। हाणे एक्सेलरेशन मालूम कंदासीं। एक्सेलरेशन जो फार्मूलो चाहे VF माइनस VI अपान T टाइम जेको सही है। वैल्यू पुट कयूं। VF की वैल्यू चाहे VF की वैल्यू ही पाण मालूम कई है। इनिशियल वेलोसिटी 0 आ। टाइम घणो आहे पाण वटि 20 सेकंड। ठीक है। हाँ 3 के 20 सां वंड कंदासीं तो जवाब पाण वटि छा ईंदो। जवाब पाण वटि ईंदो 1.5। एक्सेलरेशन आहे तो यूनिट छा थींदसि मीटर पर सेकंड स्क्वायर। ठीक है। ही पांजो फाइनल जवाब आहे। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल के सब्सक्राइब ना है तो चैनल को सब्सक्राइब करे वठो। मिलो था नई वीडियो में।